बोलस बाग या टावर गार्डन चयो वञे थो त लाड़काणो बागन जो शहर हुयो, पर हिन वक़्तु उहे मौजूद कोन्हनि। कंहिं ज़माने में लाड़काणे शहर में बंद रोड जे भरिसां हिकु तारीख़ी तफ़रीही पार्क बोलस बाग हो। उन तफ़रीह वारी जाइ खे विढाहे उन में कैनेडी मार्केट ठाहियो वियो। E.G. बोलस अप्रैल 1917 ईस्वी खां 1918 ईस्वी मार्च ताईं लाड़काणे जो कलेक्टर ऐं म्यूनिसिपल कमेटी जो सरबराह रहियो। थी सघे थो त ही बाग बोलस साहब जे वक़्त में जुड़ियो या इहो बाग अॻु ई हुयो। पोइ उन बाग खे बोलस वधीक सुधारियो ऐं संवारियो। उन करे बाग जो नालो बोलस बाग पियो। बोलस बाग में वरी 1918 ईस्वीअ में हिकु सुहिणो घंटा घर तामीर करायो वियो, जेको उन जाइ ते हींअर बि मौजूद आहे। ही टावर पकिन सिरनि जो ठहियल आहे। टावर जे बिल्कुल मथां कुतुब नुमा लॻल आहे ऐं उन जे हेठां घड़ियाल लॻल अथसि, जेको काफ़ी अरसे खां बीठल आहे। जोड़जक जे लिहाज़ खां मथां गुंबस नुमा ऐं हेठे चौकुंडो ठहियल आहे। बिल्कुल हेठियों हिसो वेकरो ऐं मथे आहिस्ते आहिस्ते सोढ़ो तामीर थियल आहे। हवा जे गुज़र ऐं खूबसूरती लाइ नंढा मंग ऐं ॼारियूं लॻल अथसि। मजमूई तौर 5 अलॻि अलॻि तबकनि में नज़र ईंदड़ आहे ऐं कुंडुनि खां सिरुनि जी डिज़ाइन सां सिंगारियल आहे। हिन टावर जे हवाले सां भैरूमल महरचंद आडवाणी साहब किताब सिंधी हिंदुनि जी तारीख़ में लिखियो आहे त ही टावर बोलस साहब खां अॻु बि मौजूद हो, जंहिंजो नालो साहब सिंह कलाक टावर हो। अहिड़ो ज़िक्र साईं जीअल ओड साहब बि पंहिंजे लाड़काणे जे यादगिरियुनि वारे किताब मुंहिंजो लाड़काणो में कयो आहे। हिन टावर जे घड़ियाल जो घिंड हर कलाक खां पोइ वॼंदो हो ऐं उन घिंड जो आवाज़ काफ़ी पंध ताईं ॿुधण में ईंदो हो। उते घंटा घर जी यादगिरीअ वारो पत्थर बि लॻल हो। अगस्त 1961 ईस्वीअ में शाही बाज़ार खे बाहि लॻी ऐं तमामु घणो नुक़सान थियो। उन वक़्तु शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो वज़ीर ख़ारजा हो। हुन मुख़्तलिफ़ मुल्कनि खे मदद जी अपील कई। 1963 ईस्वीअ में अमेरिका जो सदर जॉन एफ कैनेडी हो, जंहिं 3 लख रुपया ॾेई सभिनी खां वधीक मदद कई। उन्हनि पैसनि मां बाज़ार खे ॿीहर तामीर करायो वियो ऐं जेकी पैसा बचिया उन्हनि मां 29 अगस्त 1963 ईस्वीअ ते इन बाग खे उजाड़े जॉन एफ कैनेडी जे नाले सां कैनेडी मार्केट ठाहियो वियो ऐं इन घंटा घर वारे यादगार पत्थर खे बि उखाड़े उन जी जाइ ते ॿियो पत्थर हयो वियो। हिन वक़्तु इन मार्केट जी हालत बशमूल बोलस टावर एतिरी त अबतर आहे जो इहो कंहिं गंद किचरे वारी इंतहाई गदली जॻह खां बि गंदी ऐं बदबूदार नज़र अचे थी।